रियासत रियासत वो हाणे वेह वेह घड़ी खन वो साह पटे इए न थे जो फकीर जे अचण खां अॻु में को दिल जो दौरो पो वई वञी अलाह खे प्यारो थी। मरंदुसि, ज़रूर मरंदुसि, पर इन्हे भाई बख्तिया जा त्रीजा ख़त्मा खाई पोइ मरंदुसि। मूंखे त पहिरियां ई ख़बर हुई त भक्ति कॾहिं बि फ़क़ीर जे सिर मथां पग बर्दाश्त न कंदी, पर चाचे जो इहो ई ज़िद हुयो त मां प्यार मोहब्बत में भक्ति खे मञाए वठंदसि। जेकॾहिं हिन माईअ कुर्ब सां न मञियो त हिन माईअ जे ॾिड़ीअ ते लत रखी मञाईंदोसांसि ज़रूर। त्राणू तहिड़ियूं तो हणी जो वॾो बादशाह हुजी हींअर त तुंहिंजी निड़ीअ ते लत ॾेई रवानो कयो अथनि तोखे। इहा त मूंखे बि ख़बर आहे त हिन माईअ मुंहिंजा दोॾा बि कढिया, भॼी जान छॾायनि, पर जेकॾहिं छोरनि में थोड़ी बि घणी गैरत जी ज़री बि हूंदी त हिन रियासत जी पग मुंहिंजे मथे ते रखंदा, पर जेकॾहिं बेगैरत थी वेही रहिया न हिकिड़ो पोढ़ो माण्हू हे भाई बख्तिया खे शिकस्त कीअं थो ॾेई सघे। चाचा हर कम जल्दबाज़ी में पिया कयो, थोड़ो सब्र खां कम वठो, तव्हांजी इहा तकड़ असांखे ई नुक़सान पहुचाईंदी। मूं साम्हूं मुंहिंजे पीउ खे बेइज़त करे हितां रवानो कई ऐं माई भक्ति जे अॻियां एॾो त मजबूर ऐं लाचार थी वियमि जो कुझु कोन करे सघियमि, पर बसि हाणे या हिते मां रहंदमि या वरी माई भक्ति। बसरा मानी तैयार आहे, हिते खणी अचां या मां भक्ति सां गॾियल ई खाईंदो? मानी में ज़हर मिलायो थी? एॾी कावड़ के मथां? कावड़ न आहे, तूं मुंहिंजी मानी हिते खणी अच। हा सर, हिते खणी थो अचां। अम्मा भक्ति तव्हांजी मानी हिते खणी अचां? तूं हीअं कर, मुंहिंजी ऐं गुलनार जी मानी गॾु खयों अच, असां ॿई हिते ई खाईंदासीं। ठीकु आहे। अम्मा हिन ओचिते सदमे जीअ झोरे छॾियो आहे। पुट तूं दिलि मज़बूत करे छॾ, जेकॾहिं असां इहे कमज़ोर पइजी वियासीं त दुश्मन असांखे जीअण कोन ॾींदा। हद खां वधीक कोशिशि कयो, पर जेकॾहिं माई भक्ति आहे न भक्ति पंहिंजे ख़ानदान जी पग कंहिं जे सिर जे मथां ॾिसण ई नथी कयां। पर बाबा उन माई आख़िर चयो छा? इन माई भक्ति ॾिनी आहे धमकी इहा ॾिनी अथसि त जेको बि शख़्स हिन रियासत जी पग पंहिंजे सिर जे मथां रखंदो न त उन जो सिर कलम कयो वेंदो, कलम। त पोइ छा बाबा, असां माई भक्ति जी इहा धमकी ॿुधी ख़ामोश थी वेही रहो? फ़क़ीरा, जेकॾहिं ज़बरदस्ती या पग तूं पंहिंजे सिर मथां रखण जी कोशिशि कंदे न त पूरो ॻोठ तुंहिंजो मुखालिफ़ थी बीह रहंदो। जॾहिं को बि तोखे सरदार मिलण लाइ तयारु न हूंदो फ़क़ीरा त पोइ हिन मथे ते पग रखण जो फ़ाइदो? हिते उहो ई थींदो जेको माई भक्ति चवंदी। खोड़ी छा आहे? पहिरियां त सॼी ॻोठ वारनि खे पंहिंजे एतमाद में वठणो पवंदो। मतलब त चाचा भूरल खान खां वधीक ही माई ख़तरनाक निकती? उन खानदान में को मर्द बचियो ई न आहे। बाक़ी इन रियासत जी पग सां इन माई भक्ति जे मथे ते रखण त कोन ॾींदासीं। इन मरिया त दिलमुराद जी जेका ज़ाल आहे न उहा आहे उमेद सां।
इन माई भक्ति के पक्का वह माई पुट के जन्म दी उन पुट जे मथा सरदारी जी पग रखी वी समझो इन माई जो यो आखिरी आसरो भी असां खत्म करे छॾियो त पोइ इन रियासत ऐं इन पग जा वारिस त असां ई आहियूं। इन माई भक्तीअ जो आख़िरी आसरो बि मां ख़त्म कयां थी। सुबुह जो वञी इन बसरा सां मिलां। हिन में छा आहे मां भक्ति? तुंहिंजी सोच खां वधीक हिन में रक़म आहे। तुंहिंजी बाक़ी ज़िंदगी सुकून सां गुज़रंदी। तव्हां ग़लति सम्झो आहे मां भक्ति। मां उन्हनि राशि ऑफिसरनि मां न आहियां जेके पंहिंजे ईमान जो सौदो कनि। हिते हर ज़मीर विकाऊ आहे, बस रुगो उन जो मुल्ह सही हुजणु घुर्जे। पर मां भक्ति का बि जल्दी न आहे। अॼु वञी आराम सां सोचो ऐं पोइ वञी पंहिंजे ज़मीर खां फ़ैसिलो वठो। तव्हांजो ज़मीर कातिलनि जी मदद करण लाइ मुतमइन थिए थो या असांजो साथ ॾियण लाइ राज़ी थिए थो? पना हुकुम मां भक्ति। साहब जी अमानत उन जे घर पुॼाए छॾ। जेकरे कादन के असां न मारियो तो वो असांखे ज़रूर मारींदो। हाणे असांजे विच में ठा नामुमकिन आहे फ़कीरा। मां सब समझा तो दिलबरा, सब कुछ समझा तो। हाणे असां ॿिन्ही धुरनि मां को हिकु ई ज़िंदा रहंदो ऐं जेको ज़िंदा रहंदो सो ई इन रियासत ते हुकूमत कंदो। जंहिं ॾींहुं बाबा दिलमुराद जो क़त्ल थियो उन ॾींहुं सूबेदार उते अचे थो, कातिलनि खे ॾिसे थो ऐं लाश खणाए हले थो वञे। उनमें तव्हां छा था सम्झो त हिन साज़िश में सूबेदार शामिल न हूंदो? एतिरो अंदाज़ो आहे त सूबेदार हर ॼाण रखे थो। रियासत 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 रियासत। अजायो सोचण मंझां कुछ भी कोन मिलंदो अदा फ़कीरा। असांखे हाणे हर हाल में उन सां जंग जोटणी पवंदी या त असांखे ज़हर जो ढुक भरे चुप करे वेही रहणो पवंदो ऐं माई भक्ति जे मरण जो असांखे इंतज़ार करणो पवंदो। जेकॾहिं माई भक्ति जे मरण जो वेही इंतज़ार कंदासीं न त पोइ असांजा वार अच्छा थी वेंदा। पोइ त अदा फ़कीरा माई भक्ति खे मारणो पवंदो, पर माई भक्ति जे विच में हो कादन बीठल आहे। मां चवां थो पहिरियां कादन जो बिलो कयूं ऐं पोइ माई भक्ति खे मारियूं। मां भी यही सोचां तो बादल तो पहिरियां इन कादन खे रस्ते खां हटायो वञे, पोइ इन बाई भक्ति जो नंबर लॻायो वञे। हिन वक़्तु कादन असांखे मारण जे तयारी में हूंदो। फ़कीरा जेकर कादन खे मारणो आहे त इन कम में देर छांजी। जेकरे कादन के असां न मारियो तो वो असांखे ज़रूर मारींदो। हाणे असांजे विच में ठा नामुमकिन आहे फ़कीरा। मां सब समझा तो दिलबरा, सब कुछ समझा तो। हाणे असां ॿिन्ही धुरनि मां को हिकु ई ज़िंदा रहंदो ऐं जेको ज़िंदा रहंदो सो ई इन रियासत ते हुकूमत कंदो। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ सभ खां पहिरियां कादन खे मारण जी तयारी कयो। कादन खे मारण कोई एॾो मुश्किल कमु न आहे अदा। पहिरियों त असां दरगुज़र इन लाइ कयूं पिया त कादन मथां भूरल ख़ान जो हथ हुयो
ऐं हाणे त कादन यतीम बणिजी वियो आहे ऐं सूबेदार जी सपोर्ट बि असां सां ई आहे त पोइ देर ऐं भउ छा जो अदा। कादन खे मारण जो असां वटि हिकु ई मौक़ो मिलियो ऐं जेकॾहिं हू बची वियो न त पोइ असां कोन बचंदासीं। असांखे तयारी अहिड़ी करणु घुर्जे जो हू बची न सघे। जेकॾहिं कादन बची वियो त पोइ असां मां केर बि ज़िंदा न बचंदो। अमा भक्ति छा था सम्झो त सूबेदार फ़क़ीरे वारनि जे मथां शाइदी ॾींदो? सूबेदार पंहिंजे ज़मीर जो सौदो करे चुको आहे। हाणे हुनखे जेतिरी बि ख़बर हूंदी उहा असां ताईं ज़रूर पहुचाईंदो। असांजे ॻोठ में हर ॿिए ॾींहं ते फायरिंग थींदी रहे थी। मां उन फायरिंग मथां सूबेदार खे ईंदे कॾहिं न ॾिठो। जंहिं ॾींहुं बाबा दिलमुराद जो क़त्ल थियो हो उन ॾींहुं सूबेदार उते अचे थो, कातलनि खे ॾिसे थो ऐं लाश खणाए हलियो थो वञे। उनमें तव्हां छा था सम्झो त हिन साज़िश में सूबेदार शामिल न हूंदो? एतिरो अंदाज़ो आहे त सूबेदार हर ॼाण रखे थो ऐं उनजो वास्तो फ़क़ीरे वारनि सां बि आहे। अमा भक्ति इन्ही सूबेदार जा सिधी या अणसिधी तरह इन्ही क़त्ल में हथ ज़रूर आहे। इन्ही करे सूबेदार पाण खे लिकाइण लाइ, इन हक़ीक़त खे लिकाइण लाइ टोड़े मरोड़े पाण खे लिकाइण जी कोशिश ज़रूर कंदो ऐं हू उन्हनि खे वठी ज़रूर ईंदो। कदन जेकॾहिं तव्हां वञी सूबेदार खे पूरो भरोसो ॾियो त उनखे को बि नुक़सानु न पहुचायो वेंदो। पोइ थी सघे थो त हू पूरी हक़ीक़त खे बयानु करे। ठीकु आहे, मां सूबेदार सां मिली करे उनखे पूरो भरोसो ॾियण जी कोशिश कयां थो। साईं भुरल ऐं दिलमुराद जे क़त्ल खां पोइ कातिलनि जे निशाने ते हिन वक़्तु तव्हां आहियो। इन लाइ कादन पंहिंजो पूरो ख़्यालु रखजांइ। दुश्मननि खे इहा ॼाण आहे त मां लापरवाह आहियां, पर मुंहिंजी पूरी तयारी थियल आहे। तव्हां घबरायो न। पना मूं तुंहिंजो ॾाढो इंतज़ारु कयो। तूं मूंखे विसारे काॾे हलियो वएं? तोखे विसारियो न आहे हुर, कुझु वक़्त लाइ परे ज़रूर थी विया आहियूं, पर हा पाण अलॻि कॾहिं बि न। पर अम्मा त चवे थी तूं पनाह खे विसारे छॾ। पोइ भला विसारे छॾ मूंखे। पर तूं त विसरी नथो। मां कीअं विसारियां? हा तूं ऐं मां हिक ॿिए खे कॾहिं बि विसारे न सघंदासीं। विसारे बि नथा सघूं ऐं हिकु बि नथा थी सघूं। कुझु वक़्तु लॻंदो हुर, पर पाण ज़रूर हिकु थींदासीं। तूं हाणे महलनि में रहीं थो ऐं मां कखाणे घरनि में, पोइ हिकु कीअं था थी सघूं? मुंहिंजी सुञाणप इन्हनि कचनि घरनि सां आहे। महलनि में पाण खे क़ैद सम्झा थो। हिन क़ैद खे टोड़े कॾहिं ॿाहिरि ईंदे पना? क़ैद ॾाढी महफ़ूज़ आहे, पर तुंहिंजे करे हिन क़ैद खे टोड़े वापसि अचणो पवंदो। मूंखे तुंहिंजो इंतज़ारु रहंदो पना। किथे तुंहिंजो इहो इंतज़ारु ज़िंदगी भर जो रोग न बणिजी वञे। साहब ॾियो ख़बर, उन बैग में केतिरो माल हुयो? करीम एतिरो माल हुयो जो सॼी ज़िंदगी वेही खाईंदुसि न, पोइ पुटाए न सघंदो। वाह साहब वाह, मतिलब त तव्हां अकेले अकेले माल खाइण था चाहियो। राति तव्हांखे पंहिंजो हिसो मिली वेंदो जमादार, तूं एतिरो कंफ्यूज़ न थी। साहब मां तव्हांखे इहा पहिरीं ई सलाह ॾींदोसि त इज़त घुरिजे या दौलत, ऐं तव्हांखे मां इहो ई चयो त उन दर ते तव्हांखे झुकणो ई पवंदो। छा कयां जमादार करीम, मुंहिंजे जिस्म में यार लोही राड लॻल आहे जेका मूंखे रुकणी नथी। पोइ त सलाम कादन खे करणु घुरिजे,
जंहिं लोही राड खे मेण करे ऐं अम्मा भक्ति जे अॻियां झुकाए छॾियईं। इहो तुंहिंजो बकवास आहे जमादार। मां झुकियो पंहिंजी मर्ज़ीअ सां आहियां। आईने में जेको मक़सदु हूंदो। साहब, जेकॾहिं तव्हां अम्मा भक्ति जे मक़सद खां हटी करे पंहिंजे मक़सद तां कमु कयो त पोइ जंहिं थेले में तव्हांजे लाइ पैसा आया आहिनि उन थेले में तव्हांजा टुकड़ा टुकड़ा करे इहो थेलो तव्हांजे घर रवानो कयो वेंदो। छा या तूं मूंखे धमकी पियो ॾे? हाँ साहब, नाराज़ न थियो। मां तव्हांखे धमकी त कोन पियो ॾियां, मां तव्हांखे हक़ीक़त खां आगाह पियो कयां। हक़ीक़तूं तमामु मुख़्तलिफ़ आहिनि, जंहिंजी तोखे जल्द ख़बर पइजी वेंदी। मां त इन भक्तीअ खे ज़हर प्यारण थी चाहियां, ज़हर। पर अहिड़ो मौक़ो अञा मिले ई कोन थो। बसरा, तुंहिंजे भाइरनि जो हुकुम आहे त जेको गुलनार जे कुख में नांग जो बच्चो पलिजे थो न, उनखे उते ई ख़तमु कर। ऐं जेकॾहिं असां बसरा सां मिलण छॾे ॾियूं न, पोइ उनखे आज़ादी मिलंदी। ऐं जीअं ई उनखे आज़ादी मिली न, त हू माई भक्ति खे ज़हर ॾेई उनखे पूरो करे छॾींदी। मूं कोड़ीअ खे त इहा ई ॻाल्हि सम्झाए मोकिलियो आहे त बसरा खे हिक ई धक सां सम्झाए अच त जीअं ॿीहर उन दर ते वञण जी कोशिश न करे। रियासत 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 रियासत। सलाम माई भक्ति। मूं त सोचियो हो त माई भक्ति मुंहिंजी ॻिची पटे कढंदी, पर अलाए छा थियो अथसि, इहो वात में जहिड़ा मुंग पइजी विया अथसि। मुंहिंजो छा? अम्मा भक्ति, जेकॾहिं हिननि खे असां अचण वञण जी छूट ॾिनी त हितां जो माहौल ख़राब थी वेंदो। ॾींहुं गणी छॾ, हफ़्ते में हिकु चकर हुनखे पंहिंजी न्याणीअ सां मिलण ॾिजाए। बाक़ी जेकॾहिं वधीक पंधु करे त हुनखे दर तां वापसि करे छॾिजाए। अचण शर्त भक्ति जे वात में जरा मुंग विझी चलिया थी। भक्ति जे वात में मुंह न, कुदरत वारे पाणी मुंग विझी छॾिया आहिनि। मां त इन भक्तीअ खे ज़हर प्यारण थी चाहियां, ज़हर। पर अहिड़ो मौक़ो अञा मिले ई कोन थो। बसरा, तुंहिंजे भाइरनि जो हुकुम आहे त जेको गुलनार जे कुख में नांग जो बच्चो पलिजे थो न, उनखे उते ई ख़तमु कर। छो त जेकॾहिं उहो ॼाओ ऐं वॾो थींदो न, असांजे लाइ आज़ादु थींदो, असांजा सभु ख़्वाब ख़तमु थींदा। मां पूरी कोशिश कंदसि। बसरा, पना, तू हिते नाको उड़न छो आयो आहीं? ॾिसी नथो मुंहिंजी अम्मा आई आहे। ऐं मां उन सां कचहरी कयां पई। चाची ॿुधी इहो पुछण आयुसि त चाची मानी खाईंदी या चांहि? वॾो फर्मा बरदार पुटु आहे। पुट, वञ तूं मुंहिंजे लाइ चांहि ठाहे यार। वो ठीकु आहे चाची, जेको बसरा, तो त हिनखे बि पंहिंजी मुठ में करे रखियो आहे। पर हिकिड़ी बेवकूफ़ी न कजांइ, कॾहिं बि हिन ते भरोसो करे पंहिंजी दिलि जा हवाला न ॾिजांइसि।
छो त ही नांग जो बच्चो आ, ॾंदण में देर कोन कंदी। अम्मा मूंखे ख़बर आहे त ही कादन ऐं भक्ति जो पढ़ायल आहे। जॾहिं मां भक्ति जो चेहरो ॾिसी उनखे पढ़ी वठंदी आहियां त पोइ हुननि जो छॾियल बलूंगड़ो मूंखे कीअं थो बेवकूफ़ करे सघे। चाची हवेली त वई आ, पर मूंखे पूरी पक आहे भक्ति सां विड़ी पुछड़ी थी पोइ घर मोटंदी। कोड़ीअ खे घणियूं पकियूं पढ़ाए था मोकिलियो, उते महिरबानी करे सब्र ऐं तहमुल खां कमु वठिजांइ। पर जेकॾहिं न त कोड़ीअ वञी अजाई ॻाड़ी सियाड़ी हई, उहो त बसरा जे लाइ वॾा मसइला पैदा थी पवंदा। जेतिरो असां बसरा सां मिलंदासीं न, ओतिरो ई माई भक्ति जो शक बसरा मथां वधंदो। ऐं जेकॾहिं असां बसरा सां मिलण छॾे ॾियूं न, पोइ उनखे आज़ादी मिलंदी। ऐं जीअं ई उनखे आज़ादी मिली न, त हू माई भक्ति खे ज़हर ॾेई उनखे पूरो करे छॾींदी। मूं कोड़ीअ खे त इहा ई ॻाल्हि सम्झाए मोकिलियो आहे त बसरा खे हिक ई धक सां सम्झाए अची त जीअं ॿीहर उन दर ते वञण जी कोशिश न करे, जेसि ताईं इहा बसरा ने माई भक्तीअ खे पूरो नथी करे। बसरा त पंहिंजे तरफ़ ॾांहुं पूरी पूरी कोशिश कंदी, पर अॻियां बि माई भक्ति आहे ऐं उन मथां हर वक़्तु चौंकी ॾियण लाइ कादन वारी माई बशीरा फिरंदी वते थी। या माई भक्ति भली केतिरा बि हज़ारे पंहिंजे मथां पहरा लॻाए, पर अॻियां मुंहुं वारी छोकिरी बसरा अथसि। बसरा पढ़ायल त पकनि जी आहे चाचा, पर ॾिसूं हाणे छा पियो थिए। छा वरी छा थींदो? कहिड़ा असांजे मथां पहाड़ किराईंदी आहे माई भक्ति। इन माई भक्तीअ खे पूरो थियणो ई पवंदो, इन जो ख़ात्मो ई सम्झ। अम्मा जेकॾहिं तव्हां जो हुकुम हुजे त मां पनाह खे मोकिलियां? लिकी वञी बसरा ऐं कौड़ी जूं ॻाल्हियूं ॿुधे। बशीरा, जिन माण्हुनि जी नियत असां ॾाढो वाज़े ऐं खुलियल हुजे, वो लिकी उन्हनि जूं ॻाल्हियूं कहिड़ियूं ॿुधणियूं? निहाल वारा कॾहिं बि बसरा जो निकाह पनाह सां कराइण में राज़ी न थियनि हा। जेकॾहिं उन्हनि खे इहा पक न हुजे हा त बसरा खे हवेलीअ में रहण कोन ॾिनो वेंदो। सिर्फ़ हवेलीअ में अची फसाद पैदा करण जे लाइ हुन निकाह ते राज़ी थिया आहिनि। हाणे निहाल ऐं उन जी पूरी आक इहा उम्मीद लॻाए वेठी आहे त बसरा मूंखे ऐं मुंहिंजी नुंहुं गुलनार खे खाधे में ज़हर ॾींदी। जॾहिं तव्हांखे पूरी पक आहे त बसरा असांजे लाइ एॾी ख़तरनाक आहे, त पोइ तव्हां उनखे हिते हवेली में रहण जी इजाज़त कीअं ॾिनी आहे? साईं जी उन्हनि खे ज़बान ॾिनल आहे ऐं मां साईं जे वाइदे ख़िलाफ़ी नथी करे सघां। इन लाइ बशीरा तोखे ऐं पनाह खे बसरा मथां नज़र रखणी आहे त जीअं हू पंहिंजे मक़सद में कामयाब न थी सघे। असांजूं नज़रूं हर वक़्तु उनजे मथां आहिनि। अदा फ़कीरा तो चए त कादन खे मारण मसलो आहे, पर ही त अकेलो वते तो लापरवाह जो लामारा ॾींदो। इन खे मारण त को मसलो ई न आहे। अदा फ़कीरा खुलियल शींहं जो शिकार करण जे लाइ ॿ हाऊं खपनि, ॿ हाऊं। हूअं बि खुलियल शींहं जो शिकार करण गिदड़ जे वस जी ॻाल्हि न आहे। हिन कादन कमीने त पंहिंजे हमराहन जी यार विछाए छॾी आहे। जेॾां बि निकिरे थो हिन जा हमराह उते पहुची था वञनि, पहिरियां उते मुआ पिया आहिनि। धीअ बसरा, मुंहिंजो हिते घणो रहण माई भक्ति खे शक में विझो, तंहिं करे मां लॻाईंदी।
पर वञण खां पहिरीं मां तोखे इहो ज़रूरु सम्झाईंदसि त जेको बि मूं तोखे सम्झायो आहे न उन कम में देरि न थियणु घुरिजे। हाणे अम्मा मुंहिंजे मथां बि सख़्तु पहिरो लॻल आहे। खाधे पीते जी का बि शइ जे मथां मूंखे नथा वञण ॾियनि। ऐं पन्ना जी मुंहिंजे मथां ड्यूटी लॻाए छॾी अथनि। हर शइ खाइण पीअण जी मूंखे तयारु थी कमरे में मिलंदी आहे। जॾहिं सभु निंड पइजी था वञनि न त निंड मां उथी पोइ तोखे इहो कमु करणो पवंदो। बाक़ी हिननि जे जागण सां त तूं कमु कोन करे सघंदी आहे। हाणे मूंखे राति जो ई कोशिशि करणी पवंदी अम्मा। ॾींहं जो त हर क़दम ते मुंहिंजे मथां नज़र रखी थी वञे। चङो हाणे मां हलां थी। भारत हुजे पंहिंजे भाइरनि खे वधीक इंतज़ारु न कराइजे। ठीकु आहे अम्मा। चङो मां हलणु चाहियां। हाणे ॿुधाए बादल इन कादनि जो शिकार करणु केतिरो आसान? मुश्किल मां मुश्किल कम इहो आहे असांजे लाइ। ईअं सम्झ त कादनि खे मारणु असांजे लाइ हिकु वॾो इम्तिहान हूंदो। इन करे चवां थो त कादनि खे मारण लाइ असांखे वॾी प्लानिंग करणी पवंदी। अदा जेको कुझु बि करिणो आहे न जल्दी कर ऐं इहो बि असांखे ॿुधाए त करिणो छा आहे। मुंहिंजा भाउ इन कादनि खे ख़तम करण लाइ असांखे शैतानी मनसूबा ठाहिणा पवंदा। अदा पोइ इन जे लाइ त बाबा जी शैतानी खोपड़ी आहे न। पुछो न बाबा सां सलाह कजे। छा पियो चईं इहो? हाँ बाबा लाइ तूं इहो छा पियो चईं मूंखे ॿुधाए। अदा फ़कीरा मुंहिंजो मतिलबु इहो आहे त इहे जेकी बि शैतानी सलाहूं आहिनि न इन्हनि जो उस्ताद बाबा आहे। छो न बाबा सां सलाह मशवरो कजे ऐं का सुठी सलाह वठिजे बाबा खां। फ़कीरा इन कम में सूबेदार खे पाण सां मिलाइण लाज़मी आहे। हा शेर अला सूबेदार खे पाण सां गॾाइणो ई पवंदो। रियासत रियासत